रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी। रानीपुर खैरपुर वासी नारी राहिला दी मोहम्मद रमज़ान मैतलो गंबर जी अदालत में राजा ॼामड़ो सां प्यार सोपाणो करे छॾियो। नारी तहफ़ुज़ जे लाइ GWC ऑफिस रानीपुर पहुची वई। रिपोर्ट मूजिब खैरपुर लुकमान फाटक वासी नारी राहिला दी मोहम्मद रमज़ान मैतलो गंबर वासी राजा ॼामड़ो सां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां गंबर जी अदालत में प्यार सोपाणो करे छॾियो। नारी राहिला जे GWC हेल्प सेंटर रानीपुर ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे मुंहिंजे मिटनि माइटनि मां जान जो ख़तरो आहे। SSP खैरपुर DIG सखर नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं असां पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघूं। अदी तोखे निकाह नामो हथ में आहे, तूं कंहिंसां शादी कई आहे? राजा ॼामड़ो। अच्छा, तूं काथां जी वेठल आहीं? खैरपुर। राजा ॼामड़ो तोसां का ज़ोर ज़बरदस्ती त नाहे कई? न। तो पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां शर्त मुताबिक़ शादी कई आहे। हाणे तूं छा थी चवणु चाहीं त तोखे तहफ़ुज़ ॾिनो वञे? कंहिं मां तोखे ख़तरो आहे? हिकु मेहदी हसन मैतलो ऐं ॿियो ख़ादिम हुसैन मैतलो। अच्छा, अदा तूं जेको आहे राज़ ख़ुशीअ सां हिनखे शादी कई आहे? जी। अच्छा, तव्हांजो छा चवणु आहे हाणे ॿिन्ही जो त तव्हांखे असांखे कानूनी तरफ़ां तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांखे पोयनि मां ख़तरो आहे। ठीकु आहे।